अफगानिस्तान के नाज़िम अलमगुर की परदेही ऑफिस तलबी। चमन बॉर्डर से अफगान फोर्स की शहरी आबादी मथा फायरिंग वारन वाक़िअनि ते सख्त एहतजाज। अफगानिस्तान का बॉर्डर से मौजूद छिकताण खत्म करण और फायरिंग वारा रोकण जो मुतालबो। परदेही तर्जमान है तो पाकिस्तान अफगानिस्तान से भाइरन जड़ा लागापा बरकरार रखण चाहे तो बॉर्डर से रहंदड़ शहरन की हिफाजत बिन्हीं मुल्कन की जिम्मेवारी है। चमन जड़न वाक़िअनि के रोकण बिन्हीं मुल्कन की जिम्मेवारी है। I'd like to remind the Honourable Foreign Minister or the Minister for External Affairs of India that Osama bin Laden is dead, but the butcher of Gujarat lives, and he is the Prime Minister of India. He was banned from entering this country until he became Prime Minister. This is the Prime Minister of the RSS and the Foreign Minister of the RSS. What is the RSS? परदेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो भारत के भरपूर जवाब। बिलावल भुट्टो ज़रदारी है तो ओसामा बिन लादन मारिजी चुको है, पर गुजरात जो कातिल भारत जो वजीर आज़म है। दहशतगर्दन जो कें भी मजहब या खिते से ताल्लुक नाहे होंदो। दहशतगर्दी के इस्लाम से जोड़न मुनासिब ना है। बलोचिस्तान में अदम इस्तेकाम लाए असांजा दुश्मन दहशतगर्दन की मदद कर रहा हैं। लाहौर के जोहर टाउन धमाके में भी भारत के मुलवस होने जा पक्का सबूत मौजूद हैं। बिलावल रूस का सस्तो तेल खरीद करण की भी तरदीद कर छी। मुमलकती वजीर मुसद्दिक मलिक पारा परदेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी के बयान की तरदीद। रूस से पेट्रोल और डीजल की खरीदारी बाबत गालियों जारी रहने की दावा। मुसद्दिक मलिक है तो रूस का सस्तो पेट्रोल वठण वारो मामलो अगते वधी रहो है। बिलावल भुट्टो ज़रदारी के गालिन बाबत भी जान न हुई, हाणे खेस ब्रीफिंग दींदासीं। पंजाब असेंबली बाबत इमरान खान जो फैसलो हतमी होंदो। नाहिल टोले से अड़ो सलूक थींदो जेको संदन पोयर भी याद रखंदा। पंजाब के वडे वजीर चौधरी परवेज इलाही है तो पंजाब जा वफाक पारा 170 अरब रुपया रोकड़ मजमत जोगा हैं। 13 जमायतुन मुशत के तबाह किया है। अवाम खे न छींदो। केपी के वडे वजीर महमूद खान तो वफाकी हुकूमत सूबे जा रहल पैसा न दिना तो पार्लियामेंट हाउस आडो एहतजाज किया वेंदो। वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत हेठे नून लीग के सीनियर क़यादत जो इजलास। वफाकी वजीरन बेन की शिरकत। नाणे वाले वजीर इसाक डार इजलास के मुआशी सूरत हाल बाबत ब्रीफिंग दिनी। वजीर आजम अवाम के वध का वध रिलीफ फराम करने की हिदायत कई। ज़रन मुजिब मुशावरती इजलास में पंजाब में मकानी चुनन की तैयारियों के हवाले से भी गौर विचार किया वियो। अवामी राबता मुहिम ऐं ईंदड़ आम चूंडुनि जी तैयारियुनि बाबत भी सलाह मशवरा किया विया। इसाक डार एहसन इकबाल राना सनाउल्लाह ऐं ॿिया इजलास में शरीक थिया। एपीएस पेशावर साने के 8 साल मुकमिल। क़ौम पेशावर के एपीएस में शहीद थियल शागिर्दनि जो कम विसारे न सघी। शहीद शागिर्दनि जा वालिदैन भी अञा ताईं सोगवार। वजीर आज़म शहबाज शरीफ है तो 16 डिसंबर क़ौम की हिक थियण जो ॾींहुं आहे। क़ौम शहीदनि जूं कुर्बानियूं कॾहिं भी न विसारींदी, न ई दहशतगर्दनि खे बख़्श कंदी। एपीएस पेशावर थाने की याद में सिंध के मुख्तलिफ स्कूलों में 1 मिनट की खामोशी अख्तियार कई वई। सखर, खीरापुर, मदे जी कुंडली, इस्लाम कोट, जरवार ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। दहशतगर्द हमले में शहीद थियल शागिर्दनि खे भेटा पेश कई वई। Those against the motion may say no. I think the motion is adopted. Second reading of the bill, clause 2. The question is that clause 2 do form part of the bill, as there is no amendment in clause 2. So I will put this clause before the House. The question is that clause 2 do form part of the bill. It has been moved that the bill to amend the Foreign Investment Promotion and Protection Act 2022, the Foreign Investment Promotion and Protection Amendment Bill 2022 be passed. सेनेट अपोजिशन के एहतजाज दौरान गैर मुल्की सीड़पकारी ऐं सीड़पकारनि खे तहफ़ुज़ ॾियण वारो बिल मंज़ूर करे वरितो।
पीटीआई सेनेटर्स बिल पेश थियण वक्त सेनेट में नारेबाज़ी कंदा रहिया। सेनेट फीफा वर्ल्ड कप मुनक़िद करण ते कतर जे अमीर ऐं कतरी हुकूमत खे बि मुबारकबाद पेश कई। सुप्रीम कोर्ट क़ौमी एयरलाइन जे 80 पायलट समेत 250 बर्तन जी इजाज़त ॾियण जी इस्तदारत करे छॾी। अदालत सवाल कयो ॿुधायो त नवनि मुलाज़िमनि खे पघारूं किथां ॾिनियूं वेंदियूं। नवनि मुलाज़िमनि खे कहिड़नि उहिदनि ते ऐं छो भर्ती करणो आहे। सुप्रीम कोर्ट पीआई खां बिज़नेस प्लान ऐं रेवेन्यू जा तफ़सील बि तलब करे वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पुटु सुलेमान शहबाज मनी लॉन्ड्रिंग केस जी जांच लाइ एफआई लाहौर आॾो पेश। एफआई पारां मुख़्तसर जांच बैदि सुलेमान शहबाज खे सवालनामो बि ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि सुलेमान शहबाज लिखत में पुछियल सवालनि जा जवाब ॾियण लाइ एफआई खां वक़्तु घुरियो। सुलेमान शहबाज हिफ़ाज़ती ज़मानत ते आज़ाद आहे। मोटरवे मेगा करप्शन केस में नुसरो फिरोज़ मां गिरफ़्तार। 6 जवाबदार वधीक 4 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले। सखर जी एंटी करप्शन कोर्ट जवाबदार अज़ीज़ अंसारी, शफ़ीक अहमद, रुस्तम खोसो, तपेदार गुलाम हकानी ऐं आफ़ताब सुमिरे खे रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले कयो। इमरान खान खे तोशाखाना जूं सुखड़ियूं विकिरो करण बाबति जवाब ॾियणो पवंदो। इमरान तोशाखाना में 5 खां 6 अरब रुपयनि जी करप्शन कई। ख़ासि मोहन अता तारड़ चयो आहे त तोशाखाना जूं सुखड़ियूं ख़रीद करे सघजनि थियूं पर विकिरो करे नथियूं सघजनि। मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, इमरान खे हिसाब ॾियणो पवंदो। मज़हब बाबति मामला कंहिं फर्द हवाले नथा करे सघजनि। मज़हब बाबति हर केस जो वास्तो रियासत सां हूंदो आहे। मज़हबी मामलनि ते रियासती मशीनरी खे फर्दनि आॾो लेटणु न घुर्जे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा हिक केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त इस्लामी नज़रियाती काउंसिल बि चई चुको आहे त हिन में कलम 295C नथो लॻे। जॾहिं हिक आईनी इदारे जी राय ते बि अमल नाहे करणो त पोइ उनखे बंदि कयो वञे। तौहीन आमेज़ ट्वीट केस में गिरफ़्तार सेनेटर आज़म स्वाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर मुलतवी। बदिली थियल जज जी जाइ ते मुक़ररु थियल नए जज पारां ज़िम्मेवारी न संभालण सबबि दरख़्वास्त ते ॿुधणी बिना कार्रवाई जे 19 डिसंबर ताईं मुलतवी थी वई। डॉक्टर आमिर लियाकत जी गैर इख़लाक़ी वीडियो लीक करण वारे केस में एफआई हथां गिरफ़्तार थियल दानिया शाह अदालत में पेश। अदालत जो वक़्तु ख़त्म थियण सबबि एफआई दानिया शाह खे वापसि वठी वई। दानिया शाह खे रिमांड लाइ सुभाणे ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। मदेजी जे कचे वारे इलाइक़े में जूनेजा ऐं कलोड़ा बिरादरी जी बिंदुरनि में तकरार तां मारिजी वियल 3 औरतुनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। मक़तूल हसीना ख़ातून बशीरा ऐं आमना जूनेजो जी तदफ़ीन कुझु देर में कई वेंदी। दुरनि में शिकत आणण वारी सूरतहाल। दर के वेझो महर ऐं टांवरी बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी थी पियो। पुलिस चयो आहे त ॻोठ मीर मोहम्मद टांवरी में ॿिनि धुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ख़ादिम टांवरी मारिजी वियो, अरशद ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मलीर जे आरफ पंवर ऐं यूसुफ आरपाणी ॻोठनि खे ढाइण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। क़ौमी शहरा ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि चयो आहे त मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, रेवेन्यू पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल में वेठल ऑफिसर कब्ज़ा माफ़िया जा सरपरस्त आहिनि।
गिरफ़्तार ॻोठाणा आज़ाद कया वञनि। पीएमसी नवाब शाह जी शागिर्दाणी परवीन रिंद खे रासा करण वारो केस नवाब शाह खां दौलतपुर मुंतकिल। केस जो मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत में पेश। प्रो वाइस चांसलर डॉक्टर फरीदा वगण, वार्डन फरीन ऐं आतका पेश न थियूं। केस जी ॿुधणी 5 जनवरी ताईं मुलतवी। बलूचिस्तान के ज़िले जलमक्सी के ॻोठ हथियारी में कार इल्ज़ाम हेठि ॿिटो क़त्ल। एक ॼणो ज़ख़्मी, जवाबदार अयूब माशी नौजवान ख़ालिद ऐं नारी शेरबानू के क़त्ल करे फरार थी वियो। बलूचिस्तान के सोबतपुर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान इमदाद खोसो मारिजी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। बिरासिटी के कलोड़ा कॉलोनी में जवाबदार छुरियुनि जा वार करे ज़ाल खे ज़ख़्मी करे छॾियो। गढ़ियुनि ते पाड़े वारनि पहुची अनिला कलोड़ो खे बचायो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। क़ौमी क्रिकेटर अज़हर अली रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। टेस्ट क्रिकेटर अज़हर अली चयो आहे त सुभाणे खां इंग्लैंड ख़िलाफ़ शुरू थींदड़ टेस्ट मैच आख़िरी मैच हूंदी। टीम में नौजवान रांदीगरनि खे जगह ॾियारण लाइ रिटायर्ड थी रहियो आहियां। अज़हर अली जी रिटायरमेंट वारे ऐलान वक़्तु अखियुनि में लुढ़क बि लड़ी आया। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में आख़िरी टेस्ट मैच खां अॻु कराची में ॿिन्ही टीमुनि जी प्रैक्टिस। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज़ जी आख़िरी मैच सुभाणे खां शुरू थींदी। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त आराम न करण सबबि रांदीगर इंजरी जो शिकार थिया। शिकस्त जो कंहिं हिक खे ज़िम्मेवार करार नथो ॾेई सघिजे। बेन स्टोक्स चयो त अज़हर अली क्रिकेट जो बहितरीन सफ़ीर रहियो आहे। टेस्ट में क्लीन स्वीप जी कोशिश कंदासीं।